अस्सलाम वालेकुम प्रोग्राम स्पेशल टाक सां गॾु आऊं आहियां मेज़बान फयाज़ कुरैशी। नाज़नीन, स्टूडियो बेस्ट प्रोग्राम कंदे मुख़्तलिफ़ सियासी इशूज़ ते असां हमेशह ॻाल्हाइण जी कोशिशि कई आहे, पर सिंध जा जेके बि मसइला हुजनि उन्हनि ते असां कोशिशि कंदा आहियूं त न सिर्फ़ु सिंध जे माण्हुनि जे हक़नि ऐं सिंध जे माण्हुनि जे आवाज़ जे हवाले सां न सिर्फ़ु पंहिंजो आवाज़ मिलाइजे, बल्कि अॼु ही हिते जेको मेड़ाको जेको ही थी रहियो आहे उन में ख़ुसूसन जेको कराची जे ज़िले क्यामड़ी में जेका 5 खां 6,000 एकड़ जेका ज़मीन ॾियण वारो मामिलो आहे उहो इंतिहाई अहमियत जो हामिल जिते आहे। उते न सिर्फ़ु इलाइक़े जा जेके रहवासी आहिनि, इलाइक़े जा जेके मुतासिर माण्हू उहे सिरापा एहतजाज आहिनि। लॻभॻि ॿुधायो थो वञे त 46 खां वधीक ॻोठ ऐं हज़ारनि जी तइदाद में रहंदड़ जेके माण्हू आहिनि, न सिर्फ़ु उन्हनि खे नक़िल मकानी कराई वेंदी, बल्कि इहा ज़मीन जेका सरकार जी मिल्कियत आहे, इलाइक़े जा जेके हक़ीक़ी हिन धरती जा जेके वारिस आहिनि उन्हनि खे ॾियण जे बदिरां हिकु अहिड़े इदारे खे ॾींदो पियो थो वञे जेका पंहिंजी इहा जेका ज़मीन आहे न सिर्फ़ु कमर्शियल बुनियाद ते इस्तेमालु कंदी, बल्कि सरकार खे हिकिड़ी नंढड़ी जेका अघु जेका क़ीमत जेका आहे उन वज़िया जेका मिल्कियत ख़रीद कई वेंदी। थींदो ईअं आहे दुनिया में जेके दुनिया में रहंदड़ जेके पंहिंजा असुल जेके इलाइक़नि जा वासी हूंदा आहिनि या मक़ामी माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जे हक़नि जो तहफ़ुज़ कयो वेंदो आहे, पर बदक़िस्मती सां असां वटि उन्हनि जे हक़नि सां न सिर्फ़ु एनराफ़ी थींदी आहे, बल्कि उन्हनि जे हक़नि सां उन्हनि सां ज़्यादती जो जेको सिलसिलो आहे उहो बि जारी रहंदो आहे। सैयद ज़ैन शाह SUP जा सरवान मौजूदु आहिनि, असां उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदा। सर, मुश्किलातूं हर कम में हूंदियूं आहिनि। हिन में रुगो इहो मसइलो आहे त सिंध हुकूमत ऐं वठण वारी धुर इहे ॿई ताक़तवर आहिनि। इन्हनि वटि फोर्स बि आहे, कलम बि आहे ऐं बेमान कामोरा बि उन वटि आहिनि जेके कानून खे आइन खे ओरांगींदे फ़ैसिला कंदा रहंदा आहिनि। सो उन करे इहो मसइलो आहे। न त हिकिड़ो मुल्क आहे उन में उन जा शहरी आहिनि जिन जी जेके उते 100 सालनि खां उते रहनि था, उन्हनि खे ईअं दरबदर दॿाउ जे ज़रिए करणु मुनासिबु न आहे। उहो इहो थिए पियो, हींअर दॿाउ विधो पियो वञे इन्हनि ॻोठाणनि ते ॿियनि ते सभु विधो पियो वञे। असां कोशिशि करियूं पिया त उन्हनि में इतमाद पैदा करियूं ऐं हुननि खे मालिकीअ जो हक़ु वठी ॾियारियूं। सो उन लाइ यकीनी तौर ते हीउ जेको आहे, हीउ जेको अॼु जेको लॉयर्स फोरम जी कोशिशि आहे, इहा कराचीअ में वकीलनि ऐं सिविल सोसाइटी खे इन्वॉल्व करणो त बाबा हीउ हिकिड़ो असांजे इंडिजिनस माण्हुनि खे लॾाइण लाइ हिकिड़ो कमर्शियल प्रोजेक्ट आंदो पियो वञे ऐं उहो उनखे बाख़बर करणु आहे। इन करे ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कईसूं, असां उते ॻोठनि में गॾिजाणियूं कयूं अथऊं। हीअ कॉन्फ्रेंसूं करणु मक़सदु चवण जो त सॼी सोसाइटी खे ख़बर ॾियारणु त हीअ नाइंसाफ़ी थिए पई ऐं करे सिंध हुकूमत पई। छो त घुरण वारो त बिल्डर बि हिननि खां घुरियो, ॾेई छॾियूंसि 1 लाख एकड़ जामचोरे रोड ते। वरी हीअ घुरण वारो त हूंदो आहे, लालची बि हूंदो आहे, को हूंदो आहे, ॾियण वारो ॿियो सौदागर हूंदो, हुनखे 5 रुपया कमाइणा आहिनि, पर ॾियण वारा सिंध हुकूमत आहे। सिंध हुकूमत जंहिंखे असांजे जान माल जो तहफ़ुज़ करिणो आहे ऐं उन वटि पूरा डिपार्टमेंट उन लाइ ऐं उनखे बुनियादी सहूलियतूं ॾियणियूं आहिनि, उहा न ॾे। इन लाइ कोशिशि पिया करियूं, पर उन लाइ कोर्ट जी ज़रूरु कोशिशि आहे, पर असीं सम्झूं पिया त अवामी जदोजहद जे तरफ़ जे ज़रूरी पई त जहिड़ो हाल हूंदो ओड़ी कोशिशि कंदो। असल में मुंहिंजे ख़्याल में पीपल्स पार्टी जो हिकिड़ो इहो त हमेशह दौरो रहियो आहे चहिरो त इक़्तिदार खां ॿाहिरि रहण वक़्तु उहे कॉम्प्रस्त हूंदा आहिनि, इक़्तिदार में वेहण वक़्तु हू इहो जताईंदा आहिनि त जे असां न हुजूं त कॉम्प्रस्त तव्हां ते क़ाबिज़ थी वेंदा ऐं मुल्क टोड़े छॾींदा, पर हक़ीक़त ईअं न आहे। हिन मुल्क जे अंदरि टोड़ण जी या हिन जी ॻाल्हि ई कोन्हे, ॻाल्हि इहा आहे त कहिड़ो हक़ु आहे, कहिड़ो सच आहे, ऐं उहो हक़ु सच इहो आहे त माण्हू कहिड़ो बि हुजे, उहो चाहे सिंध जो हुजे, बलोचिस्तान जो हुजे या पंजाब जो ई हुजे, उन सां जेकॾहिं तव्हां ज़्यादती कंदो उनखे एतिरो त हक़ु आहे त उहो पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ु उथारे सघे। ऐं हिते हींअर बि असां जेका हीअ ॻाल्हि करियूं था उहा इहा आहे त पीपल्स पार्टी जॾहिं पावरफुल हुजे थी, जॾहिं इक़्तिदार में हुजे थी, त विदिन द कॉन्स्टिट्यूशनल राइट्स, विदिन द प्रोवाइडेड क्लास या आर्टिकल्स जेके उनखे प्रोटेक्ट कनि था त सिंध गवर्नमेंट जो ई हक़ु आहे त उहो पंहिंजी का शइ कंहिंखे ॾिए या न ॾिए, उहो उन्हनि ते सौदेबाज़ी कंदी आहे। ऐं सौदेबाज़ी जो जीअं मूं तव्हांखे हींअर ॿुधायो त उनजो असुलु उन में शेयर होल्डर बणिजी वेंदा आहिनि। वरी उन जे ई एलोकेशन जे दौरान बोर्ड ऑफ रेवेन्यू जेको आहे उते ॿिए कंहिंजो न कंहिंजो प्राइवेट जो केस पियो हूंदो आहे। ईअं ई जेकॾहिं इहे वॾियूं जेके बि आहिनि भलाऊं
उहे जेकॾहिं का माहौलियात जी भञकड़ी कनि थियूं या इंसानी हक़नि जी भञकड़ी कनि थियूं त उते जेकॾहिं हिकिड़ो को नंढिड़ो बिल्डर उहो केॾांहुं कंहिं माण्हुनि सां को उते इन इलाइक़े जो सॼो बाग़ उजाड़े उते जेकॾहिं को प्लाज़ा ठाहे थो छॾे त उनखे बि खुली आज़ादी मिली थी वञे त इहो सॼो जेको हिकिड़ो सबबु आहे उहो हिकिड़ो हिननि जो सिंडिकेट जहिड़ो कंसोर्शियम पाण में ठहियलु आहे ऐं उन सां ई इहो बिज़नेस हलाईंदा था रहनि त हींअर ही जेको थिए पियो उन में असांखे इहो ई आहे त माज़ी में कंहिं बि इन तरीक़े सां हिकिड़ो पेरो न खयों आहे ऐं पहिरों ईअं खणिबो आहे त इशू जेकॾहिं आहे त उनखे कहिड़े कहिड़े फोरम ते किथे किथे खणी वञिजे ऐं कीअं विढ़िजे यकीनी तौर ते पहिरियों त उहो आहे असेंबली जिते उन जे आॾो रुकावट विझी सघिजे थी पर हिते सिंध असेंबली जे अंदरि का बि अहिड़ी मज़बूत आपोजिशन न आहे जेका इन्हनि मसइलनि खे उते इन तरह सां रोकाए सघे त उन जे बदिले में ही जेका जुडिशल सिस्टम आहे कोर्ट जे ज़रिए उनजो स्टे वठणु आहे उते मक़ामी आबादी खे वञी सुजाग करणु आहे उन्हनि सां गॾु बीहणु आहे या अहिड़े क़िस्म जा जेके सेमिनार आहिनि उहे कराइणा आहिनि उन्हनि में इहा असांखे घटि में घटि हिकिड़ो रस्तो मिलंदो त असां का रुकावट विझी सघूं था ऐं ॿी जेका शइ आहे असांखे रुकावट विझण जे लाइ उन अख्तियारनि खे रोकणु घुरिजे जिन वटि इहो अख्तियार आहे त उहे इहो रोके सघनि था। देखिए मेरा तो ख्याल है कि अगर लोग निकलेंगे ये अगर पीपल्स रेजिस्टेंस बनेगी जिसमें सबको ये बताना होगा कि ज़मीन सिंध का एक बहुत बड़ा असासा है। हमारी ज़मीन जो एग्री प्रोडक्ट्स हैं वो बहुत ज़रख़ेज़ हैं, बहुत कुछ यहाँ पैदा होता है। तो अगर हमें इन सब का तहफ़्फ़ुज़ करना है और अपने लोगों की भलाई के लिए इस्तेमाल करना है तो ये बहुत ज़रूरी है कि लोगों तक ये बात पहुंचाई जाए और सिर्फ वही नहीं जो डिस्प्लेस हो रहे बल्कि सब लोग उनके साथ खड़े हों, सिंध का हर शहरी उनके साथ खड़े हो कि हम अपनी ज़मीन किसी को नहीं देंगे, ये सिंध के बासियों का हक़ है और ये सिंध की खारी और किसान और जो डिज़र्विंग लोग हैं उनको ही मिलेगी। वो जो सेक्रेटेरिएट है उसकी मीटिंग तो कब से नहीं हुई, मेरे ख्याल है 3 साल से उसकी मीटिंग नहीं हुई है और हम कहते भी रहते हैं, अपने नुमाइंदों को भी कहते रहते हैं, वो भी कहते रहते हैं, लेकिन मेरा ख्याल है कि पब्लिक प्रेशर की ज़रूरत है। जब तक लोग नहीं उठेंगे, सड़कों पे नहीं आएंगे, डेमोस्ट्रेशंस नहीं करेंगे और ये नहीं बताएंगे कि उन्हें पता है कि क्या हो रहा है उनके साथ, उनका इंटरेस्ट जो है वो मारा जा रहा है, उस वक्त तक कोई नहीं सुनेगा। हिन भेरे असां पूरी हिकमत अमली पंहिंजनि ग़लतियुनि मां सिखी करे तब्दील कईसीं त पहिरीं तव्हां माण्हुनि जेके मैदान ते बीहनि था जिन सां मसइलो आहे उहो जॾहिं मैदान कंदा पहिरीं असां उन्हनि सां तयारी कईसीं जीअं ऐं गॾोगॾु अॻे असां रुगो नारा हणंदा हुआसीं, एहतजाज कंदा हुआसीं पर अदालती ऐं कानूनी पासे खे उहा अहमियत न ॾींदा हुआसीं। त हिन भेरे असां जो यूनाइटेड लायर्स फोरम आहे उन्हनि मुकमिल तयारी कई। जीअं मां ब्रीफिंग में चयो त उते कानूनी सिकम हो त असां पिटीशन बि ॿी दाख़िल कई त असांजी सियासी जिदोजहद ऐं उन में अॻे असां छा कंदा हुआसीं सिंध जे इशूज़ ते रुगो सिंधी नेशनलिस्टनि खे सॾींदा हुआसीं। असां हिन भेरे कराचीअ जा जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि बियॉन्ड एथनिक एंड रिलीजियस एंड थ्योरिटिकल लाइन्स, जमायत इस्लामी हुजे, JUI हुजे, सिंध सागर पार्टी हुजे, PTI हुजे, यानी गवर्नमेंट में मौजूदु 3 पार्टियुनि खां सवाइ जेके इहे ज़ुल्म करे रहियूं आहिनि असां समूरनि खे हिक हंध ते वेहारियोसीं ऐं पोइ कोर्ट जे अंदरि जॾहिं असां कानूनी जंग कईसीं ख़ुदि ॻोठाणा ई पिटीशनर थिया, उन्हनि पंहिंजूं 100 साल अॻु जूं सनदूं पेश कयूं त असांजा जज साहिबान बि बाक़ाइदा इंसाफ़ कयो ऐं फौरी इंसाफ़ ॾिनो जो फौरी तौर ते स्टे ॾिनो आहे ऐं सर्वे कई आहे। इन जे करे असांखे हिकिड़ी पहिरियों भेरो मतिलबु हिन जिदोजहद में नंढड़ी कामयाबी मां चवंदुमि, छो त अॼु अञा रुकिजी वई आहे त नंढड़ी कामयाबी असां हासिलु करे चुका आहियूं पर वॾियूं वॾियूं फतहूं शिकस्तुनि में तब्दील थी वेंदियूं आहिनि जॾहिं तव्हां नंढी ख़ुशीअ ते झुमरियूं हणंदा आहियो। असां ही सेमिनार इन लाइ मुनक़िद कयो आहे त वरी बि सॼी सिंध जे सॼी कराचीअ जे जेके बि जेको आहे सिविल मूवमेंट आहे, ह्यूमन राइट्स जी मूवमेंट आहे, प्रोग्रेसिव मूवमेंट आहे, अक्रॉस द बोर्ड ही कराची वासियुनि जो बि मसइलो आहे। कराची सिंध जी दिलि आहे त कराचीअ खे पॉलिटिक्स खे सिंध जी पॉलिटिक्स सां इंटीग्रेट कयो। कराची ऐं बाक़ी सिंध जा मसइला अलॻि न आहिनि, कराची इज़ अ पार्ट एंड पार्सल ऑफ सिंध, सो यू मस्ट इंटीग्रेट द ऑल फोर्सिस ऑफ द सिंध। ॾिसो हिन में तव्हां सुठी ॻाल्हि आहे, तव्हां इशू खे हाईलाइट कयो आहे। बुनियादी सवाल आहे त लीडरशिप जो बीहणु ऐं जॾहिं लीडरशिप बीहंदो त पोइ मां पंहिंजे तजुर्बे जी रोशनी में ॻाल्हायां थो।
जॾहिं जॾहिं बि क़ौमी लीडर बीठो आहे त सिंध हुन सां गॾु बीठी आहे। उहो कालाबा डैम जो इशू हुजे, उहो बिटो बल्दियाती निज़ाम हुजे, उहो ॿेटनि जो इशू हुजे, या मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेका ज़मीनुनि ते वालार थी आहे। आउं सम्झां थो त बीहण जी ज़रूरत आहे ऐं ॾाढी पाण मार खाधी आहे। हाणे आउं सम्झां थो त का ग़लती जी गुंजाइश कोन्हे का, छो त हाणे आउं सम्झां थो सिंध जी जाग्राफी खे ख़तरो आहे। हीअ ख़ाली 6000 एकड़ ज़मीन जो मसइलो कोन्हे को, असल में हीअ जेका असांजी कारोबारी हब आहे उन ते कब्जे जी नियत आहे। तव्हां ॾिसो त कराची पोर्ट कस जेको आहे असांखां खसे छॾियऊं, पोर्ट कासम असांखां खटियल आहे, KPT असांखां खसियल आहे। हाणे हिननि जी नज़र आहे तव्हां क्यामाड़ी खां वठी शाहबंदर ताईं हिकिड़ो इंच बि जेको आहे सिंधी माण्हुनि जे हवाले करण लाइ तयारु कोन्हनि खे। इन करे सम्झो त सरासर ज़्यादती आहे। ऐं जेकॾहिं तव्हां कराची में तव्हां ॾिसंदो त हींअर हीअ सॼी सामुंडी पटी आहे, समुंड खे अॻिते धिकनि पिया ऐं अरबें रुपए जा उते प्रोजेक्ट शुरू कया अथऊं, केरु पुछण वारो कोन्हे को। हालांकि कुझु किलोमीटरनि ताईं जेको सिंध गवर्नमेंट जो अख़्तियार आहे ऐं सिंध गवर्नमेंट खे हू पुछनि ई कोन था। सिंध गवर्नमेंट चंद टकनि जे वक़्तु जेको आहे उनजो किरदारु इंतिहाई मशकूक आहे। महिरबानी एजाज़ साहब चयो जी इंतिहाई अहम ॻाल्हि हुई त असां जॾहिं हिते मक़ामी जेके क़ुवतुनि उन्हनि सां ई अगरि जेकॾहिं मुक़ाबले में कमज़ोर साबित थियासीं त कोशिशि थिए पई त ईंदड़ ॾींहंनि में जेके आलमी जेके क़ुवतुनि उहे बि असां वटि हिते उन्हनि जो अमल दख़ल रहे। आइन पाकिस्तान छा थो चवे ऐं जेके परॾेही जेके हिते आबाद थी रहिया आहिनि उन्हनि खे जेको सिटीज़न जेको राइट आहे कीअं पियो मिले, उन जे लाइ हिकिड़ो ईंदड़ वक़्त में असांजे लाइ हिकिड़ो शदीद जेके मसइला जिते पैदा थियण जे हवाले सां सूरताल नज़र अचे पई। अगरि जेकॾहिं वाक़िफ़ असां अगरि जेकॾहिं इन हवाले सां मुतहरिक न थियासीं, अगरि जेकॾहिं सिंधी ऐं सिंध में रहंदड़ जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ असांजा ज़ाहिर उहो हाणे सिंध जो हिसो आहिनि। 70 सालनि खां पोइ 2-3 नसलनि खां पोइ बि अगरि जेकॾहिं असां सिंध में हिकु न थियासीं त केतिरा ई मसइला जिते असांजी डेमोक्रेटिक ग्राफिक जेका तब्दीली जेका आहे उहा असांजी जिते तब्दीली जेका नज़र अचे पई थी उन में हिकिड़ो वॾो किरदारु उन्हनि माण्हुनि जो थींदो जेके रोज़ बरोज़ असां वटि लॾ पलाण करे अची रहिया आहिनि। त इहो असांजे लाइ न सिर्फ़ु तबाही जो सबबु बणिजंदो बल्कि इसराइल में ताज़ो तबाह थियल जेका बमबारी सां जेके बर्बाद थियल शहर नज़र अचनि था त हीअ जेकॾहिं असां संदरो न ॿधोसीं ऐं रुकावट या बंदि न बंधासीं त यकीनन असांजे लाइ मसइला थींदा। ऐं SUP ज़ाहिर पंहिंजे हिसाब सां जिदोजहद करे थी। पाकिस्तान पीपल्स पार्टी दावा करे थी त असां सिंध जे हक़नि जे लाइ ॻाल्हि कयूं था, पर जेके कम ऐं किरदार नज़र अचनि था उन में ईंदड़ ॾींहंनि जूं जेके मुश्किलातूं आहिनि उहे बि साम्हूं अचनि थियूं। ज़ाहिर आहे उन्हनि खे जिदोजहद ऐं महिनत सां ई ऐं सम्झ सां अक़िल सां फ़हम सां ई मुक़ाबिलो करे सघिजे थो। ऐं इन फ़हम ऐं फ़रासत में अगरि जेकॾहिं को रस्तो ॾेखारे थो त यकीनन हुननि खे साथ ॾियणु घुरिजे। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी त पतो, इजाज़त ॾींदा। अला भाई।